शिवजी चवंता पिया कि ये कथा याज्ञवल्क्य महाराज भरद्वाज ऋषि खे ॿुधाई। उही संवाद मां तोखे ॿुधाए करे चवंदुमि। संत महात्मा ॾाढो आनंद पाईंदा आहिनि ये कथा ॿुधी। त शिव भगवान पहिरियों इन सुंदर कथा खे रचना करे वरी पार्वती माता खे अधिकारी ॾिसी करे उनखे कथा ॿुधाई। वरी इहा ई कथा शिव भगवान कागभूषणी महाराज खे श्री राम जी जो भक्त ॾिसी करे, अधिकारी ॾिसी, प्रेमी ॾिसी उनखे इन कथा अमर कथा जो अमृत पीआरियो। वरी उहा ई कथा कागभूषणी महाराज याज्ञवल्क्य महाराज खे ॿुधाई। उन्हनि भरद्वाज ऋषि खे ॻाए करे ॿुधाई। भई वक्ता श्रोता समान भक्ति प्रेम वारा हा। ऐं उहा ई कथा वाराह क्षेत्र में मां पंहिंजे गुरुजीअ खां ॿुधी, परंतु उन समय नंढी उमिरि जे करे मां बेसमझ हुउमि, इन करे उनखे ठीक तरह सां सम्झी न सघियुमि। श्री राम भगवान जी गहरी कथा जा वक्ता चवण वारा ॿुधण वारा जंहिं तरह सां पार्वती माता प्रश्न कयो शिवजीअ ॿुधाई। तुलसीदास था चवनि मां बचपन में बि ॿुधी, पर हाणे उन कथा जो अमृत सार प्रकट थियो आहे, उहा मां तव्हांखे ॿुधायां थो। त शिव भगवान इहा कथा पार्वती माता खे ॿुधाइणु शुरू कई। ठीकु आहे।